नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी में कारसाज़ सानिया जी शहीदनि में PDM जे जलसे में शिरकत लाइ जियालनि जो वॾो तादाद कराची ॾांहुं रवानो थी वियो आहे। रवानगी खां अॻु जियालनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे चयो आहे त नाज़रीन, कराची में कारसाज़ सानिया जे शहीदन के भेटा पेश करण जे लाइ भिरिया सिटी में पीपल्स पार्टी जा जियाला पुरजोश आहिनि। एक वॾो काफ़िलो भिरिया सिटी जे लाल बाग में सैयद ज़हीर हुसैन शाह जी अॻवानी में निकिरी रहियो आहे। इन सिलसिले में कारकुननि सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं, उन्हनि जो छा चवणु। साईं, काफ़िलो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इहो जलसो रखियो वियो आहे। असां हर साल 18 अक्टूबर ते इहो शहीदनि जो ॾियारो मल्हाईंदा आहियूं। शहीदनि के भेटा पेश करण लाइ असां हुते कराची वेंदा आहियूं। पर हे जे महांगाई ऐं ज़ुल्म ऐं जबर जे करे PDM जो हिकिड़ो इतिहाद थियो आहे। उन जे करे इहो जलसो रखियो वियो आहे ऐं इंशाअल्लाह ताला इहो गुजरांवाला खां बि भीड़ ते इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी इन जी मेज़बान आहे ऐं इन जलसे खे वधाईंदे। छाजे करे त असां त वर्कर ऐं पीपल्स पार्टी जा वर्कर त बिलावल साहब जे हुकुम ते लबेक कंदा आहियूं, पर हिते आम माण्हुनि असांखे चयो आहे त असांखे बि वठी हलो होॾे ऐं असां बि जलसे में शरीक। आम माण्हू आयो आहे जेको हिन महांगाई जो रुतियारल आहे। महांगाई 70 सालनि में 35 रुपया किलो अटो थियो। 70 सालनि महांगाई ओॾी महिल बि थी, पर हिन 2 सालनि में वरी 35 रुपया किलो अॻियो हाणे 70 रुपया किलो थी वियो आहे। त मैंने हिन 2 सालनि में वॾो नाक थियो आहे। कलर ॾिसो, नाल वज़ीर आज़म आहे। हिन 2 सालनि में मुल्क तबाह कयो आहे ऐं बर्बाद कयो आहे ऐं हिन जो जेतिरो जल्दी थी सघे मुल्क जी जान छॾे, न त ही मुल्क जेको आहे सो आवाम गरीब आवाम ख़ुदकशी पियो करे बेरोज़गारी खां महांगाई खां ऐं हिन तमामु घणो हिकिड़ो मुल्क खे नुक़सानु ॾिनो आहे। ऐं असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके बि जाला आहियूं, असां पंहिंजे चेयरमैन बिलाल भुट्टो साहब जे इंतज़ार में आहियूं त असांखे जेको बि हुकुम करे। असां हिनखे वज़ीर आज़म मञो ई कोन था, छो जो उन ग़रीब आवाम जेको मिडिल क्लास माण्हू हो या जेको मज़दूर तबिको माण्हू हो, हिकिड़ो माण्हू 500 रुपया ॾियारी कमाए ऐं उन 1000 रुपया ॾियारी ख़र्च आख़िर किथां पूरी कंदो, ख़ुदकशी कंदो वञी। ऐं पुरज़ोर अपील था कयूं त इन नालाइक वज़ीर आज़म खे हिकदमि हटाए वञे, न त इन खां पोइ ही त असांजी पहिरीं स्टार्टिंग आहे। अगरि असांजो पीपल्स पार्टी वर्करनि जो समुंड उथली पियो, ही किथे बि कोन बचंदो, हिन खे को बि बचाए कोन सघंदो। नाज़रीन, तव्हां जियालनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो इहो चवणो हुयो त असां PDM जे जलसे में आवाम जो समुंड उथली पवंदो, जेको न्याज़ी हुकूमत खे किराइण में भरपूर किरदारु अदा कंदो। कैमरा टीम सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV, भिरिया सिटी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।